लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे कंदकोट जी हिकिड़ी ख़ातून, कंदकोट जी हिकिड़ी सुजाग ज़हन औरत महनाज़ महमदानी बलोचन जो हिकिड़ी कबीले जी शाख आहे ऐं हू हुते रहनि था। SRSO में हुनजो तालुक़ु आहे ऐं हिकिड़ी सुलझियल, हिकिड़ी सिभागी ऐं हिकिड़ी बेदार दिमाग़ औरत। अचो त हुन सां ॻाल्हायो, हुनजे दिलि में छा आहे, हुनजे मन में छा आहे, हुनजे दिमाग़ में छा आहे ऐं हुनजे दिमाग़ कीअं तब्दील थींदा आया ऐं अॼु किथे पहुता आहिनि। महनाज़, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सर। वॾी महिरबानी, अव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं लीडर टीवी जे पारां थोरा क़बूल कयो त असां खे अव्हां जे टाइम जे करे सिंध जा, पाकिस्तान जा, सॼी दुनिया जा लखे माण्हू अव्हां खे ॾिसंदा ऐं अव्हां जी जेके दिलेरियूं आहिनि, जेके जवान मर्दियूं आहिनि ऐं औरत जंहिं नमूने अॻिते वधी आहे हिकिड़े क़बाइली समाज ऐं क़बाइली मुआशिरे में, हुनजी सॼी कहाणी असीं अव्हां खां ॿुधणु था चाहियूं। सभ खां अवल अव्हां पंहिंजा ज़ाती तारीफ़ करायो, अव्हां केरु आहियो, वालिदेन उहे छा आहिनि, भाउ भेणूं, मुड़ुस, ॿार बच्चा, पोइ मुंहिंजो अॻियां सुवाल थींदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां शुरूआत आऊं शाह साईं जे शहर सां कंदसि। शाह साईं चवे थो त न झूनी थी ज़मीन न पोड़ो थियो सिज, न झूनी थी ज़मीन न पोड़ो थियो सिज, हिन बनीअ मथां ॿिज केई हारींदे हलिया विया। शुरू में जॾहिं मां ॻाल्हि कंदमि 2009 खां स्टार्ट जॾहिं थियो SRSO असां वटि आया त असांजी जेका ज़ाती ज़िंदगी हुई, जेको माहौल हुयो उतां जो इर्द गिर्द जो जेको बलोच कम्यूनिटी वेठा हुया, ख़ासि करके जेका असांजी डिस्ट्रिक्ट आहे, असांजो डिस्ट्रिक्ट कशमोर एड कंदकोट, उन में जेके बि माना क़ौमूं तक़रीबन जेके वेठियूं आहिनि उहे बलोच आहिनि। उन्हनि में इहो माहौल न हुयो त को उन्हनि वटि इदारो अचे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे, उन्हनि जे घर गृहस्थी में अची करे उन सां वेहे। ख़ासि करके जेके असांजूं औरतूं हुयूं, उतां जूं असांजे डिस्ट्रिक्ट जूं जेके औरतूं हुयूं तमामु घणियूं गुज़िरियल जेके 15 साल पोइते जी आउं ॻाल्हि कयां त सफ़ा असुलु पोइते पयल हुयूं। उन्हनि खे का ॼाण न हुई त असांजा औरतुनि जा बि के हक़ आहिनि। त बुनियादी हक़ जेको असांखे इस्लाम असांखे ॾिए थो, जेके असांजे औरत जा हक़ आहिनि। औरत हिकु मज़बूत आहे, हिकु माउ आहे, हिकु भेण आहे, हिकु न्याणी आहे ऐं हिकु जेका आहे त फैमिली खे हलाइण वारी जेका आहे त उहा वाइफ आहे। त इहे असांखे ॻाल्हियूं कंहिं सम्झायूं, सरसो सम्झायूं। जॾहिं शुरू में सरसो वारा असां वटि आया त अहिड़ो माहौल असां वटि हुयो ई न। असांजो जेको ॻाल्हाइणु, औरत जो जेको ॻाल्हाइणु हुयो उहो पंहिंजे कज़न सां ॻाल्हाइण बि हिकु मुनासिबु न सम्झंदा हुआ। जेके पंहिंजो असांजो सको सौटु हूंदो उन सां बि बाबा तव्हां छो ॻाल्हायो था, छाकाणि ॻाल्हायो था, न ॻाल्हायो। उन में असांजो जेको आहे त बलोच कम्यूनिटी में जेके हुया त कारोकारी घणा हुया ऐं जेको आहे त तालीम औरत खे न ॾींदा हुया। मर्द पढ़े ऐं औरत न पढ़े, उहा उनखे घर गृहस्थी संभालणो आहे। पर एतिरो त माहौल माना तमामु घणो ख़राबु हुयो जो उहे जेके उतां जा जेके असांजा मर्द हुया उहे उनखे औरत खे हिकु ख़सीस शइ सम्झंदा हुआ, जेका नाकारा घर जी का शइ हुजे उनखे जीअं जुती जी नोक ते रखणु। उन्हनि में इहो शऊर न हुयो, उन्हनि में ॼाण न हुई, जहालत घणी हुई, तालीम घटि हुई। उन खां बाद में जॾहिं असां वटि SRSO वारा आया, उन्हनि चयो त असां बाबा तव्हांजी भलाई लाइ आया आहियूं, तव्हांजा जेका माहौल आहे उनखे तब्दील करणु आया आहियूं। असांखे इजाज़त ॾियो त असां तव्हांजे अमड़ियुनि सां, न्याणियुनि सां, असां वटि बि न्याणियूं गॾु आहिनि, असां सां बि उहे न्याणियूं अमड़ियूं गॾु आहिनि, पर उन्हनि खे तव्हां असां सां वेहण जी इजाज़त ॾियो। पर एतिरे हद ताईं मां चवंदसि त जॾहिं असांजे शुरू में SRSO जॾहिं असां वटि आई त औरत खे माना चपल पाइण जी बि इजाज़त न ॾिनी वेंदी हुई। एतिरो माहौल पोइते धकेल हुयो सफ़ा। त चपल तव्हां छो पाईंदा वे, तव्हां चपल न पायो। उहे ॿिन्हिनि ॿारनि में जेके कमकार कंदियूं हुयूं ईअं ई वेंदियूं वीचारियूं, ईअं पेरनि उघाड़े, ईअं पेर में जुती बि न पातल हूंदी, उहे ईअं हली वेंदियूं हुयूं। उनखे जुती जी बि इजाज़त न हूंदी हुई।
अगरि जे उनखे का तकलीफ़ पेश ईंदी हुई, का इमरजेंसी थी पवंदी हुई, मर्द त घर मां निकिरी हलिया वेंदा पंहिंजे कमकार सां, त उनखे एतिरी डॉक्टर ताईं रसाई न हूंदी त मां डॉक्टर ॾे वञी करे पंहिंजे चेकअप वग़ैरह करायां, पंहिंजो पाण खे ॾेसारियां। उहो तकलीफ़ में मुब्तला, उहो सॼो ॾींहुं पई ईअं घारींदियूं हुयूं, गुज़ारींदियूं हुयूं। उन्हनि खे काई बि तकलीफ़ हूंदी, जॾहिं जेसीं ताईं मर्द अचनि, जेसीं ताईं उहे इजाज़त न ॾियनि, तेसीं ताईं असां घर खां ॿाहिरि न आहे निकिरणो। भले उनखे तकलीफ़ हुजे, काई बि हुजे, उहा वेठी हूंदी चुप करे। हिकु सफ़ा माना मायूस जेको माहौल हुयो, तमामु घणो असांजो जेको मुआशिरो हुयो, मां पंहिंजे डिस्ट्रिक्ट जी ॻाल्हि कंदमि त तमामु पोइते धकेलियल हुयो। पूरी सिंध में जेको असांजो डिस्ट्रिक्ट कशमोर आहे न, उन में जेको बि माहौल आहे न, बरोज को माहौल, बरोज को सिस्टम। जॾहिं NIC कार्ड जेके औरतुनि जा जेके आहिनि, उहे बि उन्हनि वटि इजाज़त न हूंदी त उहे NIC कार्ड पंहिंजो ठाराए सघनि। मर्दनि जा त शनाख़्ती कार्ड ठहियलु हूंदा, औरत जो शनाख़्ती कार्ड बि न ठहियलु हूंदो। उहे 5 ॿारनि जूं माइरियूं, 6 ॿारनि जूं माइरियूं, 7 ॿारनि जूं, उन्हनि खे का ख़बर ई न हूंदी त को शनाख़्ती कार्ड बि आहे, असांखे ठाराइणो आहे या छा आहे या छा न आहे, इहा बि ॼाण उन्हनि में न हूंदी। जॾहिं SRSO असां वटि आई, उन्हनि जा असां तमामु घणा शुक्रगुज़ार हूं। 15 सालनि खां बाद में जॾहिं हाणे असां पंहिंजे ॾिसूं था पंहिंजे डिस्ट्रिक्ट खे, पंहिंजे माहौल खे, त काफ़ी चेंज अची विया आहिनि। काफ़ी सारा चैलेंजनि खे असां मुंहुं ॾिनो। उन खां बाद असां स्ट्रगल कई SRSO सां गॾु, उन्हनि जी सपोर्ट सां, उन्हनि सां मिली करे असां जेके कम कया, उन्हनि जा असां काफ़ी शुक्रगुज़ार आहियूं। सरसो वारनि जा। अवांजी शादी थियल आहे? जी सर। ॿार घणा आहिनि? 3 ॿार आहिनि सर। 3 ॿार आहिनि। उहे पढ़नि था? हा सर, बिल्कुलु। अवां जिते शादी कई आहे या माइटनि कराई आहे, त उहे छा कंदव तव्हांजो मियां? सर इलेक्ट्रिशियन आहे। इलेक्ट्रिशियन आहे? हा। अच्छा, पोइ इलेक्ट्रिशियन ऐं अवां कुझु बि न हुआ अवल, तालीम घणी तव्हांजी? सर 7th ताईं उहो कंहिं पढ़ायो तव्हांखे? पीउ मां? सर पीउ मां पढ़ायो, पर काफ़ी चैलेंज आया। मूंखे पाण खे पढ़ाइण जो शौक़ु हुयो, इलाही शौक़ु हुयो। मुंहिंजा भाइर पढ़नि पिया, मुंहिंजूं भेनरियूं, असां 5 भेनरूं हुआसीं, त उन 5 भेनरुनि मां मां हिकु पढ़ियल आहे। मुंहिंजूं वॾियूं जेके भेनरूं हुयूं, उहे 4 मुंहिंजूं न आहिनि पढ़ियल। मूंखे सर मूंखे शौक़ु हुयो, जॾहिं मां पंहिंजे बंदूक हुई न सर, जॾहिं मुंहिंजा भाइर पढ़ंदा हुया न, त उन टाइमनि में मां शुरू में असांजे घर में टेलीविज़न आई, टेलीविज़न में ॾिसंदी हुयमि जॾहिं, त मूंखे पाण खे हिकु नंढे लाइ खां वठी पढ़ाइण लिखण जो ॾाढो शौक़ु हुयो। मूंखे शौक़ु हुयो त मुंहिंजा भाइर स्कूल वञनि था, मां बि स्कूल वञा, मां बि पढ़ां। मुंहिंजा 4 भाइर ऐं मुंहिंजी 5 भेनरां, उन्हनि में मुंहिंजा 2 भाइर पढ़ियल आहिनि ऐं भेणनि मां हिकिड़ी पढ़ियल आहे। पोइ मूंखे छा कयो तव्हांजे शौक़ लाइ? सर जेको मुंहिंजो पीउ हुयो, त उहो त राज़ी न थिए पियो, मुंहिंजा भाइर बि राज़ी न थियनि पिया। बाबो राज़ी छो न पियो थिए? सर असांजो जेको इर्द गिर्द जो जेको माहौल हुयो न, उनमें नियाणियूं न पढ़नि, नियाणियुनि खे छो पढ़ायूं, छा लाइ पढ़ायूं, छा पढ़ी करे कंदियूं, पढ़ी लिखी उहे काॾे वेंदियूं, आख़िर उनखे घर गृहस्थी संभालणो आहे। छो नथा पढ़ाइनि? सर तमामु घणो चवां पई न, माहौल बरोज को सिस्टम हुयो, न कंदा हुया नियाणियुनि खे। जेकॾहिं उहे कंदा बि हुया त वरी उन्हनि ते आङुर उथंदी हुई त फिलाने जी धीअ बाबा पढ़ी थी, फिलाने जी धीअ हाणे छा थींदी, छा कंदी पढ़ी लिखी करे, उहा इंजीनियर थींदी, डॉक्टर थींदी, छा थींदी, छो पढ़े थी पए। अगरि जे उहा पढ़ंदी त उहा असां सां मुआदो अटकाईंदी, उन में एतिरी सघ थींदी त उहा असां सां मुआदो अटकाईंदी। औरत त असांजे लाइ हिकु ग़ुलाम आहे। तालीम खां डिॼनि था? हा, चवनि था डिॼनि था न। पहिरियां त डिॼंदा हुया, पर हाणे सर न, हाणे असांजो काफ़ी जेको आहे न, सरसो जी टीम आई, उन्हनि जेके ट्रेनिंगूं करायूं, उन्हनि सेशन कराया, असां पाण उन्हनि सां मिली करे जेको कमु कयो आहे। सरसो जी टीम तव्हां ॾे छो आई? सर जॾहिं 2010 जी जेका महाॿोॾि आई हुई, त उन में जेके नुक़सानात थिया हुया असांजे, ख़ासि करके असांजे सिंध में, असांजे ज़िले कशमोर में, उन्हनि में असांजा सरसो जा टीम उन दौरान असां वटि आई। न मुंहिंजे तुंहिंजे ॻोठु छो आया? सर मुंहिंजे ॻोठु त उन्हनि खे जेके यूसी मिलियल हुयूं, उन्हनि खे जेके ॻोठ मिलियल आहे, त ज़ाहिर आहे उन्हनि जी त ज़िमेवारी, उहे त पंहिंजी ज़िमेवारी निभाईंदा हुया। इन करे उन्हनि यूसीज़ में आया। हा, जंहिंमें अवांजो ॻोठु, बाबा जे ॻोठ जो नालो छा आहे? सर नंढड़ो शहर आहे असांजो घोसपुर। तो घोसपुर जी? हा। अच्छा, घोसपुर करमपुर मां हेॾे आयो आहियां, टंगवाणी बि आयो आहियां।
हाँ। ठीकु आहे। सर मां होसपुर जी असल आहियां ऐं शादी मुंहिंजी कंदकोट में थी वई आहे। अच्छा, हाणे उतां हिकिड़ी औरत SSP थी वई आहे, ख़बर अथई? न सर। ओ साईं ज़ैन जी धीअ अथई, ज़ैन उस्ताद हो उतां जो, कंदकोट जो, घोसपुर जो, सबा, उहा CSS पास कई अथई। उनजो बि इंटरव्यू असां लीडर TV ते वरितो आहे। हा, सो भला 15 साल मूंखे कॾहिं इहो थियो त हाणे भला 15 साल ही मायूं बि गॾु कयूं, हाणे थकिजी पई आहियां, ख़्यालु थियो? सर मां जेको आहे त शुरू में असांजी जेका LOC ठही, जेके तनज़ीमूं ठहियूं, उन्हनि में मां कोन हुयसि। मां जी उमिरि एज एतिरी न आहे। जेके शुरू में जीअं 2010 जी ॿोॾ आई, 2009 में जेके LSS ठहियूं हुयूं उन्हनि में मां शामिलु न हुयमि। उन खां बाद में मां 2020 खां बाद में मां इहे LOC में शामिलु थी आहियां, इहे कम शुरू कया आहिनि, स्टार्ट कया आहिनि। पोइ तोखे शौक़ु वधियो आहे या घटियो आहे? सर वधियो आहे। अच्छा। हा सर, असां में पहिरियों इहो शौक़ु न हुयो। हीउ तुंहिंजे दांव जो कमु आहे? हा बिल्कुलु सर, मूंखे शुरू खां वठी तालीम पिराइण जो शौक़ु हुयो, कुझु थियण जो शौक़ु हुयो त मां अॻिते वधां, पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जे लाइ कुझु कयां। मूंखे शुरू खां वठी शौक़ु हुयो, पर हाणे जेके असांजे साम्हूं जेके शयूं आहिनि, असां उन्हनि ज़रिए पंहिंजो पाण खे मुतारिफ़ करायूं था। पर इहा असांजे लाइ बाइसे फ़ख़्र जी ॻाल्हि आहे जो अॼु मां हिते तव्हां सां वेही करे तव्हांजे साम्हूं मां ॻाल्हाए रही आहियां। न शुक्र, इहो सॼो असांजो क्रेडिट जेको आहे त सरसो खे वञे थो, उन जे ज़रिए मां तव्हां सां वेठी आहियां, तव्हां सां ॻाल्हायां पई। न इहो त सुठो थियो, अव्हांखे ॻाल्हाइण बि सेखारियऊं, अव्हां मुख़्तलिफ़ मीटिंगनि में बि आहियो। पर हाणे अॻिते हली महिनात छा थींदी सोचो अथई? सर अॻिते हली त मुंहिंजी तालीम एतिरी न आहे, पर जेको कोशिशि आहे त इंशाअल्लाह मूंखे शौक़ु त इलाही हुयो त मां डॉक्टर थियां। मूंखे इहो शौक़ु हुयो शुरू खां वठी त मां डॉक्टराणी थियां, पर मां नथी सघियसि। पर हाणे जेको कुझु बि आहे SRSO जे तरफ़ां जेका मां कुझु कयां थी पई, महिनत कयां थी, स्ट्रगल कयां थी, जेको कुझु कयां थी, मां इन में ख़ुशि आहियां। शुक्र आहे मुंहिंजो अलाह जो मां कुझु निकितमि, घर खां ॿाहिरि निकितमि, कुझु न कुझु पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जे लाइ कयां पई। कॾहिं कॾहिं हीअं बि थी सघे थो न त कंहिं घर में कंहिं न्याणी खे तो रस्तो ॾिए त हू पंहिंजे ॿिनि ॿारनि खे डॉक्टर करे ॼण त महिनात डॉक्टर थी वई, ईअं बि त थी सघे थो। सर उन्हनि जी मदद करे। हा सर, उन्हनि जी जेकॾहिं हेल्प कयां या वरी उन्हनि खे अवेयरनेस ॾियां, उहो ई उन्हनि खे ॼाण ॾियां त पंहिंजा ॿार पढ़ायो, अॻिते वधो। ऐं जेको आहे त ख़ासि करके मुंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त न्याणियूं पढ़नि। भला तव्हांखे हिन कम खां रोकनि केरु था? सर पहिरियों रोकथाम ॾाढी हुई, पर हाणे न आहे। शुरू में ॾाढी हुई रोकथाम। माना शइ खे रोकनि था। हा रोकनि पिया, जेके असांजे कम्यूनिटी वारा हुआ, जेके असांजे इर्द गिर्द जेको माहौल हुयो, अवल माना रोकनि था, रोकनि पिया। जॾहिं ही ॾिसनि था त फज़ीलत सां कमु थिए थो, त पोइ वरी चवनि था ठीकु आहे। हा सर, जेकॾहिं उहे अचनि था त उन्हनि वटि बि त अदड़ियूं न्याणियूं भेनरूं उन्हनि सां बि त गॾु आहिनि न, जेके सरसो वारा अचनि था। सिर्फ़ु उहे पाण मर्द त नथा अचनि न, उन्हनि में मैडमा कमु कनि पियूं न, उन में बि न्याणियूं आहिनि। त उहे उन्हनि खे ॾिसी करे त तव्हां, असां जॾहिं अचूं था पिया, असां सां गॾु न्याणियूं आहिनि, त तव्हां ई पंहिंजे न्याणियुनि खे कढो, उहे बि ॿाहिरि निकिरनि पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे क़ौम जे लाइ, पंहिंजे माहौल आहियो। पोइ सियासी पार्टियूं तव्हांखे कॾहिं सॾनि थियूं त असांजो मेंबर थियो? न सर, इहा ऑफर असांखे न आई आहे। न भला जे अचे त सर असांखे अखियुनि ते क़बूल आहे। हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त कल्ह ऐं अॼु में हिकिड़ो त ॼाण जो फ़र्क़ु आहे, मूंखे ॼाण मिली। ॿियो तो औरतुनि खे उन्हनि जी ज़िंदगी सुख ख़ुशहाली उहा वधी, ठीकु, इहो सभु थियो। हाणे अॻिते तुंहिंजो सफ़र छा थींदो? मिसाल मशीन बि अची वई, ढोर बि अची विया, ख़ुशहाली बि थी, आज़ादी बि मिली अव्हांखे, त हाणे तव्हां कमकार करे सघो था। पोइ तव्हां ॻोठ वधाया आहिनि? सर असां वटि शुरू में जेके असांजी UC में जेके LSA बरकत में हुयूं,
त 90 ॻोठ हुया। 90 ॻोठ हुया। हिकु ॻोठ में 10 औरतूं? कंहिं मां 5, कंहिं मां 3, कंहिं मां 2, अहिड़े हिसाब सां असांजी जेका LOC ठही, मेंबरशिप थी, जेके असांजा ग्रुप ठहिया, उन्हनि में जेके असां मिली करे कमु कयोसीं। त पहिरियों शुरू में 90 ॻोठ हुया। 90 ॻोठनि खां बाद में हाणे असांजी ॿियनि ॻोठनि ताईं बि रसाई आहे, पंहिंजी UC खां अलावा जेके ॿिया ॻोठ आहिनि, जेके असांजे इर्द गिर्द जेके सवला असांखे पवनि था, त उन्हनि में बि असां वञी करे उन्हनि में बि उनखे ॼाण ॾियूं था उन्हनि माण्हुनि खे। पर सर तेज़ी सां तरक़ी करे रही आहे। पर असांजे जेको ख़ासि करके जेका डिस्ट्रिक्ट कशमोर कंदकोट आहे न, उन में मां चवां थी त असांजे डिस्ट्रिक्ट में जेका आहे त तेज़ी सां तरक़ी करे रही आहे। जेके कम थिया आहिनि न तमामु बहितरीनु थिया आहिनि ऐं माण्हू उन्हनि सां तमामु घणा मुतमइन आहिनि। छो जो उन्हनि ॾिठियो आहे त उन्हनि जी जेका गुरबत वारी ज़िंदगी कीअं हुई, पर हाणे उहे जॾहिं अॻिते निकिता आहिनि, ॿाहिरि निकिता आहिनि, हाणे उन्हनि में शऊर बि आयो आहे, ॼाण बि आई आहे त नियाणियूं पढ़ाइजनि। हाणे असांजी जेका मुंहिंजी पंहिंजी कज़न आहे, पहिरियों त असांखे पढ़ण जी प्राइमरी पढ़ण जी बि इजाज़त न हुई, पर हाणे मुंहिंजी कज़न आहे उहा उन इम्तिहान ॾिनो आहे हिन जो, नर्सिंग कई आहे उहा हाणे अञा बि पढ़े पई। अञा कुझु ॿियूं बि छोकिरियूं आहिनि जेके असांजे तालीम पिराइनि थियूं, पढ़नि थियूं पई। काफ़ी जेके आख़िरी सवाल थो पुछां, उहो हीअ आहे त महिनात ते ही कमु करे थी, 90 ॻोठनि ताईं पहुती आहे, पोइ ॿियूं महिनात पैदा थियूं आहिनि या सभु तुंहिंजे पुठियां आहिनि वेठियूं? सर आहिनि, काफ़ी आहिनि जेके होशियार आहिनि। होशियार जी ॻाल्हि बि कयां, पर जेके असांखे ॾिसी करे उन्हनि में शऊर आयो आहे, उन्हनि खे उन्हनि चयो आहे त तुंहिंजी थी महिनत, पर तुंहिंजे बदिरां सुभाणे तोखे ॿिए हंधि मोकिलिनि त पुठियां महिनाज़ आहे जेका संभाले? हा सर, बिल्कुलु आहे। हा पक सर। असांजे डिस्ट्रिक्ट में, असांजे कशमोर में, कंदकोट में असांखे ॾिसी करे काफ़ी माण्हुनि में शऊर आयो आहे, उहे आहिनि। उहे महिनाज़ थियूं या न, इहो जेको सुवाल थो पुछां उन जो जवाबु ॾे। महिनाज़ त सर मूंखे पंहिंजो पाण ते एतिरो यकीन आहे, एतिरो एतमाद आहे त जेतिरी महिनत मां कई आहे शुरू खां वठी, शायदि ई को करे। इन करे जेके थियूं आहिनि त उहे महिनाज़ आहिनि। जेके मां चैलेंजिस जेके मुंहिंजे साम्हूं आया, जेके मां फेस कया चैलेंजिस, उन्हनि खे मुंहुं ॾियण जी जेका मां सलाहियत रखी, ओड़ा चैलेंज हाणे उन्हनि खे साम्हूं न करणा पवंदा जेके मां फेस कया। अच्छा, त इन जो मतिलबु आहे त उन्हनि वटि चैलेंज बि घटि हूंदा, त महिनाज़ आहिनि या न? न सर, न। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि इहा थी। ॿी ॻाल्हि उहा हीअ आहे, SRSO में ख़राबियूं कहिड़ियूं आहिनि? कहिड़ो सुवालु पुछो अथमि, ॾिसे थी ख़राबियूं ॿुधाए। ख़राबियूं सर, ख़राबी त असांखे हिन महिल ताईं का बि नज़र न आई आहे। अहिड़ी का बि नेगेटिव शइ उन्हनि में न आहे, का न ॾिठी आहे न ॿुधी आहे। जॾहिं बि असां वटि आया आहिनि त पूरो माना असांजा ईअं सम्झो त असांजा घर भातियुनि वांगुरु थी वेठा आहिनि। उन्हनि में जेका पाण उन्हनि में जेका ॼाण आहे न, उहा ॼाण अञा वधीक माना चवनि था त फैलायूं, ॼाण ॾियूं। पर हिकिड़ी ॻाल्हि मां हिते अहम ॻाल्हि आहे सर, उहा कंदमि। जेको हाणे असांजो कमु हले पियो न, जेको असां वटि प्रोजेक्ट आयो आहे, जेको कमु हले थो, हिकु त इहो त पहिरियों औरत जेका हुई त उहा ॿार ॼणींदी हिकु ॼणो का मशीन हुई। इहो सर जेको आहे न, इहो सर जेको आहे त पहिरियों ॼणनि पियूं न, हाणे उन्हनि में तब्दीली अची वई आहे त उन्हनि खे सरसो ट्रेनिंगूं करायूं आहिनि, उन्हनि में मीटिंगूं थियूं आहिनि, सेशन थिया आहिनि, ऐं हस्बैंड ऐं वाइफ जा। अच्छा। हा, त जेको आहे त ॿार, हिकु ॿार खां ॿिए ॿार ताईं घटि में घटि 2 सालनि जो वक़्फ़ो हुजे, ऐं उनखे माउ जेका आहे त 2 साल पूरा थञ पीआरे, उन में उनजी सिहत ॿार जी बि सही रहंदी ऐं माउ जी बि सही रहंदी, सुठी रहंदी। ऐं औरत जेका आहे त उहा कुझु कमज़ोरी खां निकिरी ईंदी, सही थींदी त वरी ॿिए ॿार पैदा करण जी सघ उन में हूंदी। उहो सेशन सर असां जेको आहे त हस्बैंड ऐं वाइफ ॿिन्हिनि खे कराया आहिनि। ऐं उन खां बाद में जेको सर असां वटि हाणे प्रोजेक्ट हले थो TB ते, जेका जानलेवा बीमारी आहे, ख़तरनाक बीमारी आहे ऐं तेज़ी सां जेका पखिड़िबी आहे,
उन टीवी ते बि असांजो कमु हले थो त उन्हनि खे माण्हुनि खे ॼाण ॾियूं था जेके 4 हफ़्तनि खां मथे जेका खंघि आहे तव्हांखे रहे थी खंघि त उन खां तव्हां जेको आहे त वञी करे टेस्टूं करायो पर उहे फ्री में सर उते टेस्टूं थियनि थियूं उन्हनि जूं जेका पिक एंड ड्रॉप आहे उहा बि असां पाण फ्री में कयूं पिया। हाणे सरसो में इहो सभु कुझु थिए पियो ऐं अव्हां प्रोजेक्ट्स में कमु कयो था। अव्हां ज़ाती तौर ते हाणे होशियारु आहियो या अवल होशियारु आहियो अहिड़ा ई आहियो तव्हां में फ़र्क़ु न आयो सर जेका हिमत जेको शऊर जेको मां में आहे जेको टैलेंट उहो मां में शुरू खां वठी आहे छो जो मां पंहिंजे घर वारनि सां पंहिंजी अम्मा सां पंहिंजे पीउ सां विड़ी करे मां तालीम हासिल कई त मां पढ़ंदमि। वाह इहो सर मूंखे शुरू खां वठी इहा हिमत मुंहिंजी सॼो क्रेडिट मुंहिंजी अमड़ ॾे वञे थो। सरसो वारनि सां विड़ी न सर न उन्हनि सां कॾहिं बि न आहियां विड़ी उन्हनि असांजे लाइ कमु कयो आहे असांजी भलाई जे लाइ। अच्छा विच में ॻाल्हि कटे मां अॼु रहिजी वई पोइ तव्हांजी अम्मा तुंहिंजो साथ ॾिनो पढ़ाईअ में? सर जेका तालीम में मां जेका तालीम 7 दर्जा पिराई त उहा मुंहिंजी अम्मा मुंहिंजे पुठियां हुई चवे पई त मां पढ़ियल न आहियां मुंहिंजूं ॿियूं धीअरूं पढ़ियलूं न आहिनि हिन में उहो हौसलो उहो हिमत आहे पढ़णु चाहे थी त मां हिनखे पढ़ाईंदमि। उहा मुंहिंजे पीउ सां विड़ी मुंहिंजे भाइनि सां विड़ी या ॿियनि टिनि खे मुंहुं ॾिनई त मुंहिंजी धीअ न्याणी पढ़े थी त पढ़णु मुड़ुसनि सां विढ़नि थियूं माना इहा ताक़त त अथनि न। सर उहा मुंहिंजी अमड़ जेका आहे न उहा झगड़ालू उहा झगड़ालू न पर उहा जेका आहे न उनमें जेको आहे त तरीक़ेकार जेको आहे न उहा हिकु बुनियादण औरत हुई उहा जेका हुई त माना ॻाल्हाइण में ॿोलाइण में उहा मज़बूत हुई सम्झ सां। हा त सम्झ सां सर विड़ हिकिड़ो थींदो आहे त जिन्सी तशद्दुद हिकिड़ो थींदो आहे जिस्मानी तशद्दुद हिकिड़ो वरी ज़बानी तशद्दुद थींदो आहे। हे तशद्दुद खे छॾे करे हुन जेका पंहिंजी ॻाल्हि कई उहा हिकु सुहिणे नमूने सां पंहिंजे भाइनि खे पंहिंजे पीउ खे पंहिंजे इर्द गिर्द जा जेके ॾेर हुया उन्हनि जा या उन्हनि जा ॾेरनि जा पुट हुया या मुंहिंजो जेको पीउ हुयो वालिद साहिबु हुयो उन्हनि खे त सुहिणे तरीक़े सां उन सम्झायो त मुंहिंजी धीअ पढ़णु चाहे थी त उनखे पढ़णु ॾियो। न सर पर उन्हनि खे आस्ते आस्ते सम्झाए उन्हनि खे आराम सां सलीक़े सां सम्झाए। पोइ हाणे इहा रुकावट त ख़तमु थी वई आहे न पढ़ण वारी? सर बिल्कुलु हाणे औरतूं अव्हां वटि पढ़नि थियूं न? हाणे पढ़नि थियूं। ठीकु थियो। सो सिंध जे माण्हुनि खे पैगाम ॾे त उहे छा कनि? सिंध जे माण्हुनि खे सर इहो ई पैगाम ॾींदसि त इंसानियत जेका आहे वॾी शइ आहे इंसानियत जो क़दुरु करनि ऐं मुंहिंजो ख़ासि करके पंहिंजे ज़िले कश्मीर एड कंदकोट वारनि सां इहो पैगाम आहे जेको असांजो हाणे माहौल तमामु घणो ख़राबु थी वियो आहे असांजी डिस्ट्रिक्ट जो तमामु घणो माहौल ख़राबु थी वियो आहे जेका गुंडागर्दी हले थी दहशतगर्दी हले थी उन में असां हाणे पहिरियों त शुरू में असां ईज़ी थी घुमंदा हुआसीं ईज़ी माहौल हूंदो हुयो हाणे असांखे अचण वञण में मुश्किलात पेश अचे थी पए उहे हिकु सुठा इंसान थियनि सुठी सोच रखनि इंसानियत जो क़दुरु कनि हिकु इंसान जो क़तलु करणु पूरी इंसानियत जो क़तलु करणु आहे। ऐं मां हिकु इहे 2 लफ़्ज़ ॻाल्हाईंदसि त इंसान तो हिकिड़ी कहावत आहे त इंसान तो हर घर में पैदा होते हैं लेकिन इंसानियत कहीं कहीं जन्म लेती है। महनाज़ तव्हांजी वॾी महिरबानी अव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं लीडर टीवी थोराइती अव्हां जी ऐं हिकिड़ी सुघड़ औरत नालो महनाज़ कंदकोट गोसपुर कश्मीर हेठि कंदकोट ऐं सिंध जे आख़िरी छेड़े ते बलूचिस्तान ऐं पंजाब जे भरिसां गुड्डू बैराज जे किनारे ही जेके बि माण्हू आहिनि जेके ॻाल्हाइनि था जेको ॿुधाइनि था जेको सम्झिया आहिनि हिन जे करे औरतुनि जे मथां वॾे में वॾो कमु ही थियो त रुकावट ख़तमु थी त औरत हाणे पढ़ी सघे थी। पहिरियां जेका औरत जनम मिसल समाज में हुई हाणे उहा स्कूलनि में वञी सघे थी। सिंध हुकूमत जो फ़र्ज़ु आहे स्कूल बहितर करे सिंध हुकूमत जो फ़र्ज़ु आहे ॻोठनि में स्कूल टीचर्स ॿिन्ही जिन्सुनि जी मर्द तोड़े औरतुनि जी उन्हनि खे वधाए ऐं जेसि ताईं औरतूं बहितर न पढ़ाईंदियूं तेसि ताईं बि असांजे नियाणियुनि खे बहितर तालीम न मिली सघंदी
लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु हाज़िर थींदासीं। अवां जी वॾी महिरबानी।